मोहब्बत ऐं प्यार हिकिड़ो फितरी आहे, ॿियो अक़ली आहे। फितरी मोहब्बत औलाद सां, फितरी मोहब्बत घरवारीअ सां, फितरी मोहब्बत माउ पीउ सां, फितरी मोहब्बत भाइरनि सां भेनरुनि सां, रिश्तेदारनि सां, मिटनि सां, माइटनि सां, अज़ीज़नि सां, क़रीबनि सां, चाचनि सां, मामनि सां। इहा फितरी मोहब्बत आहे। हरू भरू बि तव्हां कंदव ऐं तव्हांखे इहा मोहब्बत आहे। तूं पंहिंजे पुट खे खणी छातीअ सां लॻाए चुमियूं ॾींदे, भले ॻोठ खे न बि वणे पर तोखे वणंदो। फितरी मोहब्बत आहे, रत ऐं रिश्तो आहे। ॿी आहे अक़ली मोहब्बत। अक़ली मोहब्बत अल्लाह जे ज़ात सां, अक़ली मोहब्बत रसूल जे ज़ात सां, अक़ली मोहब्बत अल्लाह जे क़ुरान सां, अक़ली मोहब्बत आलमनि सां, अक़ली मोहब्बत अल्लाह जे वलियनि सां, अक़ली मोहब्बत मस्जिद सां, कलमे सां ऐं क़ुरान सां। इहा अक़ली मोहब्बत आहे। औलाद सां, माउ पीउ सां, बचनि सां, इहा फितरी मोहब्बत आहे। अल्लाह सां, रसूल सां, कलमे सां, क़ुरान सां, इहा अक़ली मोहब्बत आहे। इन्हनि ॿिन्ही मोहब्बतनि में अक़ली मोहब्बत ताक़तवर आहे, पावरफुल आहे। जॾहिं ॿिन्ही जो टकर थींदो, अक़ली मोहब्बत ऐं फितरी मोहब्बत में जहिड़ो थी पियो, टकराव थी पियो, त अक़ली मोहब्बत ग़ालिब ईंदी, फितरी मोहब्बत शिकस्त खाईंदी। ऐं इन जा कई मिसाल मौजूदु आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जंग बदर में मुसलमाननि जी फ़ौज में आहे। उनजो पुटु अञा मुसलमान कोन थियो आहे, काफ़िर आहे, काफ़िरनि जी फ़ौज में। जंग ख़तमु थी, मोटी घर आया। हज़रत अबू बकर जे पुटु पंहिंजे पीउ खे चयो, बाबा जंग में तूं गाफ़िल हुएं, मुंहिंजे धक जे वझ में हुएं। जेकॾहिं आउं तलवार हणां त तुंहिंजो सिर कलम थी वञे, पर मूं तोखे छॾे ॾिनो त बाबो आहे। हज़रत अबू बकर जवाबु ॾिनो कि तो बराबरि छॾे ॾिनो, पर मूं तोखे कोन ॾिठो। जे मुंहिंजो नज़र पवे हा तोखे, तोते नज़र पवे हा त आउं तुंहिंजो सिर कलम करे छॾियां हा। ऐं इहो कोन ॾिसां त पुटु आहे। मुंहिंजो ज़हन इहो हो त तूं रसूल जो दुश्मन बणिजी काफ़िरनि जे फ़ौज जो सिपाही थी आयो आहे। अबू बकर तोखे धक हणी उॾाए छॾे हा। पुट सां मुहबत फितरी आहे, रसूल सां मुहबत अक़ली आहे। अक़ली मुहबत ग़ालिब पई अचे। ओहद जी जंग लॻी, मदीने में ॻाल्हि मशहूरु थी वई त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया। कूड़ी ख़बर ओॾी। मदीने मां हिकिड़ी माई डोड़ंदी अचे ओहद जे मैदान ॾांहुं। रसूल जो हाल ॿुधायो, रसूल जी ख़बर ॾियो त रसूल जो छा हाल आहे। कंहिं माण्हू ॿुधुसि, सॾु करे चयसि तुंहिंजो पुटु शहीद थी वियो। चई ख़ैरु आहे, रसूल जो हाल ॿुधायो। ॿिए सॾु करे चयसि तुंहिंजो मुड़ुसु शहीद थी वियो। चई ख़ैरु आहे, मूंखे ॿुधायो रसूल जो हाल कहिड़ो आहे। टे ॿुधायसि तुंहिंजो पीउ शहीद थी वियो। चई घोरियो, रसूल जो हाल ॿुधायो। चोथे सॾु करे चयसि तुंहिंजो भाउ शहीद थी वियो। पर माई जी इहा वावेल आहे त रसूल जो हाल ॿुधायो। हिकिड़े घर मां 4 लाश, पीउ वियुसि, पुटु वियुसि, मुड़ुसु वियो, भाउ वियो, 4 माण्हू शहीद थिया आहिनि हिकिड़े घर मां। पर उहा माई चवे थी न, मूंखे ॿुधायो रसूल जो हाल कहिड़ो आहे। डोड़ंदी आई ओहद जे मैदान ते। जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नज़र पियो तॾहिं रड़ करे चई कुल्लु मुसीबतनि बअदक या रसूल अल्लाह जोललू। ऐं अल्लाह जा रसूल, जेकॾहिं तव्हां ज़िंदा ऐं सलामत आहियो त असांखे कंहिं बि ॻाल्हि जी परवाह कोन्हे। भले हड़ शहीद थी वञनि, घोरिया तुंहिंजी ज़ात तां, तव्हीं छा सलामत हुजो। रसूल सां अक़ली मोहब्बत आहे, होॾां फितरी मोहब्बत आहे, पर अक़ली मोहब्बत ग़ालिब पई आहे। मदीने खां ॿाहिरि नंढड़ा ॿार रांदि पिया कनि, काफ़िलो अची मटियो। उन्हनि काफ़िले वारनि चयो त हिन ॿारनि खे झलियूं पकड़ियूं। से लॻा ॿारनि जे पोयां, ॿार भॼी विया। हिकिड़े नंढड़े ॿार खे झले वरितऊं, गिरफ़्तार कयूं। उनखे अगवा करे मदीने मां खणी रवाना थिया
सो मक्के में ग़ुलाम करे अची विकऊं। हज़रत बीबी ख़दीजा उन नंढड़े छोकिरे खे ख़रीद कयो, ग़ुलाम करे रखई। जॾहिं बीबी ख़दीजा जो अल्लाह जे रसूल सां निकाह थियो तॾहिं उहो छोकिरो बीबी ख़दीजा रसूल खे ॾिनो त साईं हीअ हाणे तव्हांजी ख़िदमत कंदो, हीअ तव्हांजो ग़ुलाम आहे। हाणे इन छोकिरे जो नालो ज़ैद आहे, जेको ग़ुलाम आहे, जेको रसूल जी ख़िदमत पियो करे, रसूल ते ईमान बि आंदई आहे, मुस्लमान बि थियो आहे, कलमो बि पढ़ई आहे। होॾां ज़ैद जो पीउ, ज़ैद जी माउ, ज़ैद जा भाउर परेशान आहिनि, घर में रोज़ ऐं राड़ो आहे, पुटु अगवा थी वियो आहे, उठ ते चढ़ियो, ॻोठनि ऐं राजनि में वड़ोलूं पिया ॾियनि, पंहिंजे बचे खे ॻोल्हीनि पिया, घर में मानी नथी वणे, ज़ारो क़तार रोइनि पिया पुट जे जुदाई में। ओचितो कंहिं माण्हू ॿुधायो त तव्हांजो पुटु मके में आहे फलाणे माण्हू वटि। पोइ पीउ, पोइ ज़ैद जो चाचो मिल्कियत दौलत खणी मदीने मां रवाना थिया, मके आया, ॻोल्हे ॻोल्हे अची रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात मुबारक सां मिलिया, अर्ज़ु करणु लॻा हथ ॿधी त साईं असांजो बचो आहे, अगवा थी वियो हो, केतिरनि सालनि थी विया आहिनि असांखां जुदा आहे। उन जी माउ रोई रोई बेहाल थी वई आहे, महिरबानी करियो, जेके वणे से पैसा वठो, असांजो बचो असांजे हवाले करियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बसि एतिरी ॻाल्हि आहे? चयो साईं एतिरी ॻाल्हि आहे। पाण फरमायो ज़ैद खे वठी अचो। ज़ैद आयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ैद हे हमरा सुञाणींदो? चईसि हाओ, हिकिड़ो मुंहिंजो पीउ आहे, ॿियो मुंहिंजो चाचो आहे। पाण फरमायूं जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ सां गॾु ॻोठु वञी त मुंहिंजी तोखे मोकल आहे, आउं पाई पैसो कोन थो वठां, तूं ईअं हलियो वञ। तॾहिं ज़ैद जवाबु ॾिनो त या रसूलल्लाह आउं बाबे सां गॾु ॻोठु कोन वेंदुसि। त बाबो परेशान थी वियो त अड़े असांजो बचो असां सां गॾु कोन थो हले, केतिरा साल थी विया जुदाई में, हिन जी माउ बेहाल आहे, हिनखे थियो छा? तॾहिं पीउ रड़ करे चयो ज़ैद करीं छा थो? तूं पंहिंजे पीउ सां गॾु कोन थो हली ॻोठु, तूं पंहिंजे माउ ॾांहुं कोन थो हली, ख़ैर त आहे? तॾहिं ज़ैद अञा नंढो आहे, पंहिंजे पीउ खे जवाबु घणो न की जे ॻोठु हलंदुसि त अबो बि नज़र ईंदो, अम्मा बि नज़र ईंदी, भाउर भेनरूं बि नज़र ईंदा। पर रसूल जे ज़ात मुबारक ॾांहुं इशारो करे चई ॻोठ में मूंखे अम्मा ऐं अब्बा नज़र ईंदा, पर हीउ मोहम्मद पाक मूंखे नज़र कोन ईंदो। आउं रसूल जी जुदाई बर्दाश्त करण लाइ तयारु न आहियां। माउ पीउ सां फितरी मोहबत आहे, रसूल सां अकली मोहबत आहे। हिते ज़ैद अकली मोहबत खे पसंदि पियो करे, फितरी मोहबत खे क़ुर्बान पियो करे। जॾहिं टकराव थींदो आहे न त अकली मोहबत पावरफुल हूंदी आहे, जेका हुनखे शिकस्त ॾींदी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु जे ज़माने में यमन जे अंदरि हिकिड़ो माण्हू पैदा थियो, उन ऐलान कयो त आउं नबी आहियां। उनजो नालो मुसैलिमा हो, नबूअत जी दावा करे वेही रहियो त आउं नबी आहियां। पोइ वरी रसूल खे ख़त लिखई, ख़त लिखी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रवानो कई त आउं बि नबी आहियां, तूं बि नबी आहीं, ज़मीन जी हुकूमत विरायूं था, अधु तूं खण अधु आउं थो खणां। इहो ख़त जॾहिं अलाह जे रसूल वटि पहुतो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ख़त जो वरी जवाबु ठारायो। जवाब में अलाह जे रसूल लिखियो त आउं सचो रसूल आहियां, तूं कज़ाब आहीं, तूं कूड़ो आहीं, आउं सचो आहियां, तूं कूड़ो आहीं। ज़मीन न का तुंहिंजी आहे न को मुंहिंजी आहे, ज़मीन जो वारिस अलाह, जंहिंखे वणे तंहिंखे रब ज़मीन जी हुकूमत ॾे। रसूल इहो ख़त लिखाए तयारु कयो। हे साहाबियुनि जी कचारी लॻी पई आहे। हिकिड़ो साहाबी मिसकीन आहे, उहो बीठो आहे वीचारो, उनजे मथे ते खारकनि जो वॾो छॿो रखियो आहे, मदीने में खारकूं खपाए थो, उन मां गुज़र करे थो। ज़ाल पाएसि, 12 ॿार आहिनिसि, खारकनि वारो खारकूं थो खपाए, बीठो आहे। हिकिड़ी खारक वात में आहे, खाए पियो, चॿे पियो। जॾहिं न रसूल चयो त हीउ मुंहिंजो ख़त खणी केरु वेंदो काफ़र बादशाह जे दरबार में, त उहो मिसकिन साहिबी जेको मथे ते छॿो रखियो बीठो, त यकदमि हथु मथे खणी रड़ कयो त साईं इहो ख़त मूंखे ॾियो, आउं ख़त खणी वेंदुसि। जल्दी में जो आवाज़ु कई, रड़ कई त वात मां चॿल खजूर जो फुहारो निकितो, जेको वेठलनि खे निकितो। तॾहिं वेठलनि मां कंहिं माण्हू चयो अलाह जा बाना खारक त खाई वठि, पोइ ॻाल्हाए। त
तॾहिं हुन जवाबु कहिड़ो नु कि जेसीं खारक खाईंदुसि तेसीं थी सघे थो को ॿियो नंबर खणी वञे, ख़त थी सघे थो ॿिए खे मिली वञे। मुंहिंजी दिलि घुरे थी त इहो ख़त मूंखे मिले, मरां त आऊं मरां, शहीद थियां त आऊं छा, मूंखे शहादत जो शौक़ु आहे। रसूल जो आऊं ख़त खणी वञण लाइ तयारु आहियां। रसूल फरमाए तोखे ख़त थो ॾियां हलिया। रसूल हुनखे ख़त ॾिनो त हीउ खणी वञ काफ़र बादशाह ॾांहुं। रसूल पंहिंजो घोड़ो ॾिनो, पंहिंजो लोह जी बणची नेज़ो ॾिनो त हाणे हीउ नेज़ो खण, हू घोड़ो चढ़ ऐं वञ। सहाबी फरमाईंदा असीं वेठा हुआसीं, ॾिठोसीं, कसम ख़ुदा जो इहो सहाबी घर कोन वियो, ज़ाल खां कोन ॿुधाई, बचनि खां कोन मोकिलाई, उतां ई घोड़े ते चढ़ियो ऐं रवानो थियो ऐं एॾी हिशमत ऐं दहशत सां रवानो थियो जो साहिबी हैरान थी विया त जेॾीमहिल हीउ घोड़े ते चढ़ी रवानो थियो तॾहिं असां ईअं सम्झो त दुनिया जो को वॾो जर्नेल आहे जेको जंग जे महाज़ ते पियो वञे। असां इहो सम्झो ई कोन सको हीउ मिसकिन साहिबी आहे। एॾी दिलेरी ऐं हिमत सां रवानो थियो। घर वारी खां मोकल कोन वरितई, बचनि जो मुंहुं कोन ॾिठई, रवानो थी वियो सिधो यमन जो मुल्क। बादशाह मुसैलिमा वेठो आहे, उन जा गार्ड गन में न उघाड़ियूं तलवारूं खणियो बीठा आहिनि। वॾी महफ़िल लॻी पई आहे, हुन जा उमती माण्हू वेठा आहिनि। उन महफ़िल मंझि सिधो वियो, उहा लोह जी बणची खोड़ींदे वियो, रेशमी कालीननि खे डर कंदो टुंबींदो, दिलेरी सां वञी बादशाह जे अॻियां बीठो कि अचे हीउ ख़त वठि। ख़त वठी जो हुन पढ़ियो त हुन में लिखियो पियो, आऊं मुहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहियां ऐं तूं कज़ाब आहीं, तूं कूड़ो आहीं। आऊं सचो आहियां, तूं कूड़ो आहीं। हीअं जो लफ़्ज़ पढ़ई न त तूं कूड़ो आहीं त सॼो बाहि थी वियो, टांडो थी वियो। साहिबी खे पुछी तूं केरु आहीं, साहिबी खां सवाल कई तूं केरु आहीं त साहिबी जवाबु कहिड़ो नु कि मूंखे नथो सुञाणी। चई न, चई असीं मुहम्मद पाक जा ग़ुलाम, चहिरे मां पधरा हूंदा आहियूं, परे खां सभु को असांखे ॾिसी चवंदो आहे त हीउ मुहम्मद मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे। असीं त पंहिंजे चहिरे मां पधरा हूंदा आहियूं। अॼु उहा जुदा ॻाल्हि आहे त असां रसूल वारी शकिल छॾे ॾिनी। तव्हां पाण मुस्लमान वेठा आहियो, रमज़ान जो महीनो आहे, रोड तां ॿ ॼणा अचनि पिया, ॿई ॼणा क्लीन शेव आहिनि, ॿिन्हिनि जे वात में सिगरेट आहे, हिकिड़ो वाणियो आहे, ॿियो मुस्लमान आहे। न को रोज़ो हुनखे आहे, न को हुनखे आहे, न को ॾाढ़ी मुछ हुनखे आहे, न को हुनखे आहे, ॿई सिगरेट पीअंदा अचनि। हाणे मूंखे ॿुधाए त सलाम किथे वराई, जो ॿई अॻे ॼणा आहिनि। असां मुस्लमान पंहिंजी सुञाणप ख़तमु करे छॾी आहे त को हीउ मुस्लमान आहे, सुञाणप हूंदी आहे। सम्झो, अड़े मेंह जी बि सुञाणप हूंदी, ढॻीअ जी बि सुञाणप हूंदी आहे, उठ जी बि सुञाणप हूंदी आहे। ॾिसी सभु को चवंदो त हीअ मुंहिंजी मेंह आहे, हीअ मुंहिंजी आहे। सम्झो, भले चोर उनखे कारो कलर करे उनजा शकिल बिगाड़े छॾीनि, पर तूं पंहिंजी मेंह सुञाणंदे। अॼु इंसान में सुञाणप कोन्हे, जानवरनि में सुञाणप आहे, इंसान में न आहे। बादशाह हिकिड़े कानून कढी छॾियो त मुंहिंजे मुल्क में जेको शादी करे सो मूंखां इजाज़त वठे, मोकल वठे, पोइ शादी करे। इहो कानून हो। हमरा हिकिड़े जो तालुक़ु थी वियो माई सां, पाण में ठही विया, हुननि जो त हाणे पाण शादी था करियूं, पर बादशाह खे कोन था ॿुधायूं, लिक चोरई में शादी था करियूं। लिक चोरई में शादी कयूं, घर में रहंदा हुआ। सम्झो, साल ॿिनि खां पोइ इश्क थी वियो पिश्क, माईअ खे ॾिनई तलाक, हईंसि मोचड़ा की मुंहिंजे घर मां निकर। माई खे पादराणी घर मां कढी छॾी। माई सिधो बादशाह वटि की मुंहिंजे मुड़ुसु मूंखे तलाक बि ॾिनी आहे, मूंखे मार बि कढई आहे, मूंखे घर मां कढी छॾी। की तव्हां शादी कई हुई छा? की हाओ। की मूंखां मोकल वरिती? की असां मोकल कोन वरिती। चवां तव्हां ग़ैर क़ानूनी कमु कयो आहे। पुलिस मोकिलई की हिन जे मुड़ुस खे ॿधी अचो। पुलिस वई, हमरा गिरफ़्तार थी ॿधिजी बादशाह जे दरबार में अची बीठो। हाणे हितां माई बीठी आहे, हितां हुनजो मुड़ुसु अची बीठो। बादशाह चयो त बादशाह पुछो ईअं माई सुञाणे थो? आउं कोन थो सुञाणो, ईमानदारी मूं ॾिठी अॼु। त हीअ चवे थी त असां शादी कई, मुंहिंजो मुड़ुसु आहे, त हीअ कूड़ थी करे, मूं ॾिठी अॼु आहे, कूड़ो इल्ज़ाम आहे, मुंहिंजी ज़ाल कोन्हे। हाणे फ़ैसिलो कीअं थिए? हाणे ॾिसो बादशाह जी ॾाहप अक़लमंदी। बादशाह चयो हाणे हीअं था करियूं, हिन माईअ खे मोकिलियूं था तुंहिंजे घर, पुलिस बि हले थी गॾु,
तुंहिंजे घर जा कुत्ता जेकॾहिं माईअ खे ॾिसी पेर सूंघे पुछ लोॾीनि त पक सम्झी वञ त इहा माई हिन घर में रही आहे, कुत्ता हुनखे सुञाणंदा। पर जेकॾहिं कुत्ता भौंकिया ऐं माईअ खे ॾाढूं त पक सम्झी वञो माई धारी आहे। माईअ खे जंहिंमहिल वठी आहे त माई त हुन घर में रही हुई 4-5 साल, त कुतनि ॾिसंदे सुञातो त असांजी धाणियाणी अची वई, उन्हनि पेर सूंघिया। मुंहिंजा दोस्त, कुतो जानवर आहे, कुतो जानवर आहे, पर उहो धणी खे सुञाणंदो आहे। भले 5 सालनि खां पोइ तूं घर अच, तुंहिंजा पेर सूंघींदो, नक रखी ॿुधाईंदो त हीउ मुंहिंजो मालिक आहे। जंहिंखे तूं चुपल हॾा खाराई थो उहो बि धणीअ खे सुञाणे थो। पर अफ़सोस हिन इंसान ते आहे जंहिं 70 साल अलाह जो खाधो आहे, रब जी ज़मीन ऐं धरती ते रहियो आहे, रब जी रोज़ी खाधाई आहे, पर मालिक जी सुञाणप न आहे। जो मालिक जे सॾ ते कॾहिं मस्जिद में मटे न आहे। इंसाननि में सुञाणप न रही आहे, न त जानवरनि में सुञाणप आहे। मुंहिंजा दोस्तो, चई तूं मूंखे कोन थो सुञाणी, असीं चहिरे मां पधरा हूंदा आहियूं त हे मुहम्मद ई आहे, हे रसूल जो ग़ुलाम आहे, ऐं मदीने खां आयो आहियां, रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहियां। चई तोखे ख़बर आहे जी सज़ा कहिड़ी आहे? कि तूं छा कंदे? मारींदे न, मार, मरण लाइ त आयो आहियां। काफ़र बादशाह तलवार खणी धक हयो, ॿाह पाड़ो पाड़ हली वई। कि जेको करणो हुजनि सो कर। त बादशाह चयो त तूं पंहिंजे नबीअ में हथु कढ, कल में त हथु खण, न त मारींदो साईं। कि भले मार, न रसूल में हथु कढंदुसि न कल में हथु खणंदुसि। ॿियो धक हंसि, ॿी ॿाह पाड़ो पाड़ हली वई। कि सोचे वठि, कल में त हथु खण, न त मारींदो साईं। कि मारे छॾ, सिर कलम कर। बादशाह ॿुध, मुंहिंजी ज़ाल पाए, मुंहिंजा 12 बच्चा आहिनि, ठंज ते बि ॿार आहे, पर कसम ख़ुदा जो जॾहिं रसूल मूंखे ख़त ॾिनो, रसूल जॾहिं हुकुम कयो, तॾहिं मूं ॿचनि जो मोह बि कोन ॾिठो, मूं ज़ाल जो बि मोह कोन ॾिठो। असीं उहे मुस्लमान आहियूं, सो शहादत खे ऐं मौत खे ईअं क़बूलु कंदा आहियूं जीअं तव्हीं शराब खे क़बूलु कंदा आहियो। असांखे मौत सां मुहबत ऐं प्यारु आहे। बादशाह उथियो, कावड़ मां धक हई, साहबी जो सिर कलम थी वियो, शहीद थी वियो। इन साहबी जो नालो हबीब हो। हेॾां साहबी शहीद थियो, होॾां मदीने में अलाह जो रसूल वेठो आहे सहाबा सां गॾु। साईं जिन रोई पिया, साईं जिन जा लुड़क अची पट ते किरिया। तॾहिं साहबा पुछियो, साईं रुओ था, ख़ैर त आहे? पाण फरमायूं, मुंहिंजो सहाबी हबीब, तंहिंखे बादशाह काफ़र शहीद करे छॾियो आहे, मारे छॾियईं, पर मुंहिंजे रब जा बि फ़ैसिला अजीब आहिनि। अलाह से ऐलान कयो, मलाइकनि खे चई त रसूल जो ग़ुलाम पियो अचे, वॾो हुनजो इस्तक़बाल करे, जन्नत जा सभु दर खोले छॾियो, जितां वणे सो उतां वञी जन्नत में दाख़िल थिए। इहे माण्हू हुआ जेके मौत खे क़बूलु कंदा हुआ, जेके रसूल सां वफ़ादार कंदा हुआ। अकली मुहबत रसूल सां हुई, जान ॾेई छॾियईं, पर अकली मुहबत कोन निकिती, कुर्बान थी वियो, रसूल मां त कोन कढई। जिनखे रसूल सां मुहबत हूंदी आहे, उन्हनि जा कम अहिड़ा हूंदा आहिनि, उहे अहिड़ो किरदारु पेश कंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, जे रसूल सां मुहबत हूंदी आहे त अॼु मौलवी ऐं मौलो आलम सगुरा वाइद करे 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 वीचारा पोड़ा थी विया आहिनि, पर मुस्लमान क़ौम में रसूल जे हुकुम जी ताबेदारी न आहे, रसूल जी सुन्नत सां प्यारु न आहे, रसूल जो हुकुम नथो वणे। वरन हीअ जेका पछाड़ी वारी उम्मत आहे, हे हिन ज़माने जी, इन जे लाइ त वॾी ख़ुशख़बरी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहाबा किराम खे त तव्हांखे मुबारकियूं हुजनि। तॾहिं सहाबा पुछियो, साईं छाजूं? पाण फरमायूं, तव्हां मूंखे ॾिठो ऐं मूं ते ईमान आंदो, तव्हांखे ईमान आणण जूं मुबारकूं। वरी अल्लाह जे रसूल फरमायो, पोइ ज़माने में मुस्लमान ईंदा जिन मूंखे कोन ॾिठो आहे, अण ॾिठे ते मूं ते ईमान आणींदा, उन्हनि मुस्लमाननि खे मूं मुहम्मद जे पारां 7 दफ़ा मुबारकूं। हिन त उम्मत जो वॾो शान आहे, वॾो मान आहे, पर असां पंहिंजो क़दुरु पाण कोन सुञातो आहे। जो रसूल जे सुन्नत सां, रसूल जे हुकुम सां, रसूल जे फरमाइश सां असांखे प्यारु कोन्हे, नथो वणे। ज़ाल जी फरमाइश पूरी आहे, संगत जी फरमाइश पूरी आहे, मिटनि माइटनि जी फरमाइश पूरी आहे, न आहे पूरी त रसूल जी फरमाइश पूरी न आहे। रसूल चवे थो निमाज़ पढ़ो,
तू चवे तो मुझी कांच पलीदा अरू घरू नथू खैरू एक्स वाई ज़ेड अब केॾांहुं पिया वञो तूं वञो पिया समन शाही मेड़े ते हले थो हींअर ॻाल्हि ॿुधो आउं बि हलां थो पर 5 मिंट बीहो ऐं रुगो कपिड़ा मटाए अचां पोइ हलो उहो 7 ॼणा संगती आहिनि उन्हनि खे बिहारणी आहे जल्दी घर वियो कपिड़ा लपड़ा मटाए सुरमा पाए तेल हणी कंगा फणियूं ॾेई टिप टाप ते निकितो आहे संग सां गॾु वञो जॾहिं तोखे मेड़े जो सॾु थियो त तूं 5 मिंटनि में तयारु थी वे जॾहिं तोखे अलाह जे घर जो सॾु थियो अफ़सोस आहे तोखे 60 साल थिया आहिनि अञा तूं तयारु कोन थियो अड़े मेड़े लाइ त 5 मिंटनि में तयारु थी विया अलाह जे सॾ ते 5 अधु कलाक में 60 सालनि में तयारु कोन थिया पोइ बि चवंदा असीं मुस्लमान आहियूं अजीब ॻाल्हि आहे यार अवा चांहि काढ़ियो ज़ाल खे चई त महिमान आया आहिनि चांहि काढ़ ज़ाल चयो त खंडु कोन्हे ठहियो फिकी ठाहे चांहि फिकी ठही वेंदी कई खोड़ माण्हू फिकी पीअंदा आहिनि ज़ाल खे जी चांहि ठाहे खीर कोन्हे कावा ठाहे वठि सलेमानी कमु हली वेंदो ज़ाल खे जी चांहि ठाहे महिमान आया आहिनि ज़ाल चवे थी पती कोन्हे हाणे खीर पाए खंडु पाए पाणी पाए 2 शयूं मिलाए टहिकायो शरबत ठहंदो चांहि कोन ठहंदी चांहि जे लाइ पती ज़रूरी आहे मुंहिंजा पे पती खां सवाइ चांहि कोन ठहंदी जीअं पती खां सवाइ चांहि कोन ठहंदी तीअं नमाज़ खां सवाइ मुस्लमानी कान ठहंदी भल वञी मौलवियुनि खां फ़तवा वठो मन तरक सलात मुतामिदन फ़क़द कफ़र नमाज़ खां सवाइ मुस्लमानी कान ठहंदी अवा भत रधो बिरयानी ठाहियो चाढ़ियो देग ॿारियो टांडो विझोसि 5 किलो देसी गिहु हणोसि 5 किलो पटाटा विझोसि अधु किलो लूणु विझोसि पाव मिर्च विझोसि किलो साओ मसालो विझोसि अधु किलो गरम मसालो साओ मसालो मिर्च लूणु बटाटा 5 किलो मुर्गी हण सभु विझोसि पाणी विझोसि सभु मिलायोसि चमचो फेरियोसि टहिकायोसि अबा ॾे ख़बर चांवर आहिनि कोन केतिरा बि मसाला मिलायो भत लाइ चांवर ज़रूरी आहिनि केतिरियूं बि अटकलूं करियो कहिड़ा बि असांखे आॾा उबता जवाब ॾियो पर मुस्लमानी लाइ नमाज़ ज़रूरी आहे चांवरनि खां सवाइ भत कोन ठहंदो पती खां सवाइ चांहि कोन ठहंदी सम्झो था नमाज़ खां सवाइ मुस्लमानी कान ठहंदी यादि रखिजो भल तूं 25,000 जी सिंधी टोपी वठी अच मुंहिंजा पे 25,000 जी सिंधी टोपी वठी अच डबल घोड़ो चाइना बॉस्की जो पटको बद VIP राडो 1,60,000 जी घड़ी बद मथे ते 25,000 जी टोपी आहे मथे ते 30,000 जो पटको आहे वांग में घड़ी ॿधी पई आहे 1.5 लख रुपए जी VIP मुंडी लॻी पई अथसि मुंडी आहे पटको आहे घड़ी आहे कमीस पाती पई आहे बोस्की जी पर सलवार कान्हे कहिड़ी बि ऊची टोपी पाए कहिड़ो बि तूं सिंगार कर हर सिंगार कर पर सलवार खां सवाइ उघाड़ो ऐं पुट लिबास में सलवार ज़रूरी आहे भत में चांवर ज़रूरी आहिनि पती में चांहि में पती ज़रूरी आहे मुस्लमानी में नमाज़ ज़रूरी आहे रसूल त चवे नमाज़ पढ़ो असीं वांदा कोन आहियूं रसूल त चवे त बच्चनि खे क़ुर पढ़ायो इहो रसूल जो हुकुम आहे घणा पुट अथई शुक्र आहे तुंहिंजी दुआ आहे 5 छा पढ़िया आहिनि की वॾो डॉक्टर आहे माशा अल्लाह ॿियो जेको आहे सो इंटर पियो करे टियों 9 में आहे
चौथों 6 में आहे, 5 उहो हींअर छॾियो अथमि KG में। इन्हनि 5 मां हिकिड़े खे छॾ मदरसे में त हाल में हाफ़िज़ थी भला, दिमाग़ तुंहिंजो फिरी वेंदो। छो त अंग्रेज़ चवे थो त क़ुर मां त कढो, मुआरी ॿोली पढ़ो। असां रसूल जो चवणु कोन कयो, अंग्रेज़ जो चवणु कयो। रसूल त चए थो क़ुर पढ़ो, अंग्रेज़ चए थो क़ुर खे रखो घर में, मुआरी ॿोली पढ़ो। स्कूल भरिया पिया आहिनि, कॉलेज भरिया पिया आहिनि, यूनिवर्सिटियूं भरियूं पियूं आहिनि। छोकिरा त छोकिरा, पर लाइक़ु न्याणियूं माण्हुनि घरनि मां कढी रवानियूं कयूं कॉलेजनि में ऐं यूनिवर्सिटी हॉस्टलनि में रहियूं पियूं आहिनि। एतिरो अंग्रेज़ कुतो असां ते ग़ालिब आयो ऐं असां रसूल जे तालीम खे विसारे छॾियो। रसूल त चवे थो पंहिंजे औलाद खे क़ुर पढ़ायो। मौलवी थींदा, मुला थींदा, बेरोज़गार थींदा, बुख मरंदा। हे मौलवी साहिबु वेठो आहे, हे मौलवी साहिबु वेठो आहे, आउं वेठो आहियां, 72 साल मुंहिंजी उमिरि आहे, असीं बुख मरी वियासीं। मास्टर जो पगार 1.5 लख रुपया आहे, मौलवी जो पगार 12,000 आहे। मास्तर 20 तारीख़ खां पोइ पिंडण में पूरो हूंदो, चांहि जा पैसा कोन हूंदा। मुल्ह वटि पछाड़ी तारीख़नि में बि 2-3 हज़ार खीसे में हूंदा। छो त मुल्ह जे 12,000 में बरकत आहे, 1.5 लख में बरकत कान्हे। तव्हां बरकत सम्झी कान्हे। कुत्ती वियामंदी आहे, घणा बचा कंदी आहे? 10 गुलर, 12 गुलर, 8 गुलर। बकरी वियामे त हिकिड़ो फर, लाचार 2। बकरी करे थी हिकिड़ो फर, कुत्ती करे थी 12 गुलर। धण ऐं वलर बकरियुनि जा था हलनि या कुतनि जा पिया हलनि? बरकत बकरी में आहे, कुत्तीअ में कोन्हे। छो त कुतो सॼी राति भौंकंदो आहे, फजर जे टाइम ते सुम्ही रहंदो आहे ऐं फजर वारो टाइम बरकत जे नाज़िल थियण जो टाइम हूंदो आहे। इन क़ुरान अल फजर कान मशहूदा। अल्लाह जे रसूल फरमायो, जंहिं फजर जी नमाज़ जमा सां पढ़ी, ॼण त उन मुस्लमान पंहिंजे ॾींहं जी शुरूआत अल्लाह जे क़ुरान सां करे छॾी। बरकत जो टाइम फजर वारो हो, उन टाइम ते असीं सुता पिया आहियूं। कुतो सॼी राति भौंकंदो, फजर जे टाइम ते पुछ टंगनि में हणी वञी दुहिं ते सुम्ही रहंदो। बकरी सवेर सुम्ही रहंदी, फजर जे टाइम ते बकरी उथी वेंदी। फजर वारे टाइम ते तव्हां बकरियुनि जे वथाण मां बचनि जूं ऐं बकरियुनि जूं रड़ियूं ॿुधा, ॿ ॿ ॿ ॿ, इहो अलाह जो ज़िक्र शुरू करे ॾींदियूं आहिनि। कुतो ज़िक्र जे टाइम ते सुतल हूंदो आहे, बकरी ज़िक्र जे टाइम ते रब खे यादि कंदी आहे। रब बरकत बकरी में रखी छॾी, कुते खे बरकत खां महरूम करे छॾई। तव्हां अंग्रेज़नि जे तालीम में हथ विधा, तव्हांखे पैसा 1.5 लख मिलिया। हिननि अलाह जे क़ुर में हथ विधा, हिननि खे 10,000 मिलिया। रब बरकत 1.5 लख मां ख़तमु करे 10,000 में रखी छॾी आहे। हू 1.5 लख में बि ॻणतियुनि में आहे, हीउ 12,000 में बि ख़ुशि आहे। अल्लाह जो रसूल त फरमाए थो त बचन खे क़ुर पढ़ायो। रसूल त फरमाए थो त पर्दो करियो। कुल्लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम या अय्युहन नबी कुल्लि अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन। कमु त तॾहिं ख़राबु थींदो आहे जॾहिं बेपर्दगी हूंदी आहे। हाणे जेकॾहिं माई हिन पोज़ीशन में पई वञे त कंहिंखे ख़बर कोन पवंदी त पोड़ी आहे, जवान आहे, अंधी आहे, काणी आहे, कारी आहे, गोरी आहे, चंबी आहे, ॾेढी आहे, टेड़ी आहे, कहिड़ी आहे। आराम कर, निहारींदो बि कोन, छो त शइ लिकल आहे। पर जेकॾहिं मथो उघाड़ो हूंदो, कपिड़ा पेपर काटण जा सोड़ा ऐं सनड़ा हूंदा, वञो फुल मेकअप हूंदो, बाज़ार जो सींगार हूंदी, काउंटर ते वेठल हूंदी, त ॿियो त ठहियो पर चङे भलो जेको आहे हुनजे बुत में वाइब्रेशन ईंदी, माहौल ख़राबु थींदो। पोइ नज़रूं थिड़ंदियूं, पोइ जॾहिं नज़रूं थिड़ियूं पोइ दिलियूं अड़बियूं, पोइ जॾहिं दिलियूं अड़ियूं पोइ नंबर सेव थींदा, पोइ नंबर सेव थींदा पोइ कचहरियूं थींदियूं, पोइ जॾहिं कचहरियूं थींदियूं पोइ टाइम टेबल फिट थींदा। पोइ इहा ई 3 कपिड़नि में घर मां निकिरी कोर्स में वञी निकाह कंदी त मूंखे अबे अम्मा मां ख़तरो आहे। जंहिं अबे अम्मा तोखे छातीअ ते रखी पालियो हो,
अॼु तोखे अबे अम्मा में ख़तरो आहे। अॼु तूं 3 कपिड़नि में घर निकिरी धारियुनि माण्हुनि वटि अबे अम्मा जे ख़िलाफ़ दाहीं थी त मूंखे अबे अम्मा में ख़तरो आहे, मुंहिंजे जान बचाई वञे। मुंहिंजा दोस्त, इहो माहौल असां पाण ख़राबु कयो आहे, असां पाण बेपर्दगी कई आहे, तॾहिं इन नतीजे ते वञी पहुता आहियूं त जेका न्याणी माइटनि सांडे सारे वॾी कई हुई, अॼु उहा कोर्स में धारियुनि सां वणे पई, उहा माइटनि खे दुश्मन पई चवे। इहे बेपर्दगी जा नतीजा हुआ। रसूल त फरमायो त पर्दो कयो, पर असां पर्दे मां त कढी छॾिया, असां निमाज़ मां त कढी छॾिया। रसूल चयो त क़ुरान पढ़ो, असां क़ुरान मां त कढी छॾिया। मुंहिंजा दोस्तो, इहे नतीजा इन करे पिया निकिरनि जो रसूल सलाह जे ज़ात मुबारक सां मुहबत कान्हे। जेकॾहिं मुहबत थी पए त पोइ फरमाइश पूरी थींदी। मुहबत ऐं इश्क थी पियो पोइ हर ॻाल्हि मञबी। हलो, हा, इहो पैकेज कराए ॾियां? हाज़िर मुंहिंजा मिठा, हुकुम कर। महीने जो तो करायां, महीने जो पैकेज। मोबाइल सेट वठी ॾिनई ऊचा मोबाइल सेट, 1.5 लख वारो, 2.5 लख वारो मोबाइल सेट, आईफोन, ज़मीन खपाए छॾई, मोटरसाइकिल वठी ॾिनई, पेट्रोल जी टंकी फुल कराए ॾिनई, कपिड़ा लटा टोपियूं, सम्झो अलाए जे छा जो छा ॾे। छो त मुड़ुसु फाथल आहे, फरमाइशूं पूरियूं पियो करे। कपिड़ा वठी ॾे, लुंगी वठी ॾे, कोट वठी ॾे, टोपी वठी ॾे, मोबाइल वठी ॾे, घड़ी वठी ॾे, पैकेज कराए ॾे, पेट्रोल भराए ॾींदे। छो त तूं मुहबत में जकड़ियो पियो आहीं। राति जा 3 अची थिया आहिनि, सभु सुता पिया आहिनि, सॼो ॻोठ सुतो पियो आहे। राति जा 3 अची थिया आहिनि, लोढ़े पासे में कुतनि सां गॾु वेठो आहीं। मच्छरनि जे मार्केट में धड़को आई भागा, को घर को तल अथई, वञी सुम्हे कीअं, हुनजे अंदर में बाहि पई भरे, सुम्हे कीअं। अड़े सीनऊं सांजा सेज ते सामी कीन सुमन, नेण न हेरियाऊं निंड से, ख़ुशियूं ख़्वाब न कनि, अन्नौम अलल हुब हरामुन, इहो कलाम कयऊं कनि, इन्ही ओञाणनि, वञी गुर खे गॾिया कापड़ी। हुजे मुहबत, मुड़ुसु सुतल हुजे, न मुहबत वारो निंड कोन कंदो, हू तड़पंदो। जेकॾहिं इहा इश्क ऐं मुहबत आहे जेका तोखे गली में विहारे वेठी आहे, इहा इश्क मुहबत जेकॾहिं इतां कटिजी रसूल जे ज़ात सां जुड़ी वञे, कसम ख़ुदा जो केरु थींदा आहिनि मुल्ला मौलवी तव्हांखे सम्झाइण वारा, तव्हीं मथां थी मस्जिद में किरंदा त मुहम्मद घोट जो हुकुम छा आहे।